हम किसी से खुशियाँ मांगे, हम किसी से खुशियाँ मांगे, ये हमें मंजूर नहीं। हम किसी से खुशियाँ मांगे, ये हमें मंजूर नहीं। मांगी हुई खुशियों से, मांगी हुई खुशियों से किसका भला होता है? मांगी हुई खुशियों से किसका भला होता है? जितना आपकी तकदीर में लिखा होता है, जितना आपकी तकदीर में लिखा होता है, वो ज़रूर अता होता है। अस्सलाम वालेकुम फेसबुक फ्रेंड्स, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? सिंध सकाफ़त जे हवाले सां उर्दू फेडरल यूनिवर्सिटीअ में साईं कमाल जामड़े जे निगरानीअ में सिंधी शागिर्द हिकिड़ो प्रोग्राम कराए रहिया आहिनि। त मां दिलि सां तव्हां जेके मुंहिंजा फेसबुक फ्रेंड आहियो, मां तव्हांखे हुन में शिरकत करण लाइ दावत ॾेई रही आहियां, छो त मां तव्हां सभिनी जी इज़त कंदी आहियां ऐं तव्हां प्रोग्राम में ईंदव त प्रोग्राम असांजो यादगार थी वेंदो। ऐं मां त सभिनी जी एतिरी इज़त कंदी आहियां, मूंखे सभु बराबरि न लॻंदा आहिनि। ईअं न आहे हूंदो त हिन जो उहिदो वॾो आहे ऐं ही सभिनी खां बेस्ट आहे। जेके बि असांजा अदीब, शाइर, राइटर जेके बि आहिनि, हे सभु माशा अल्लाह मोतबर आहिनि ऐं सिंध धरतीअ सां मुहबत करण वारा जेकी बि आहिनि, त असां उन्हनि जी दिलि सां इज़त कयूं था ऐं कंदासीं। हिन प्रोग्राम में तव्हां शिरकत कंदा त इहो असां बि थोरो न कंदा। तव्हां सिंधी आहियो, सिंध सां मुहबत ई तव्हांखे, तव्हां उते ईंदा त असांखे बि लॻंदो त सच में हिननि खे सिंध सां मुहबत आहे। ईअं न आहे त सिर्फ़ु ज़ुबान सां चवनि था त सिंध सां मुहबत आहे, हे दिलि सां सिंध सां मुहबत कनि था। सो मां चाहींदमि त जेकी तव्हां अची सघो टाइम कढी त ज़रूरु अचिजो, असांखे ख़ुशी थींदी। ऐं मुंहिंजी प्यारी सभीन, तव्हां त ज़रूरु अचिजो। समीना वाहिर ऐं भाऊ बख्शल मेराणवी, सभु जिन खे मां इनवाइट कयो आहे ऐं मां दिलि सां कयो आहे त तव्हां ईंदव त ख़ुशी थींदी ऐं प्रोग्राम ॾाढो सुठो थींदो। वधीक तव्हां